गीबत ऐं गिला असांजे माशरे में हिकु आम ॻाल्हि थी वई आहे। जेकॾहिं 4 माण्हू वेंदा, 5 माण्हू वेंदा, 6 माण्हू ज़रूरु गिला कंदा। इन ते अलाह तबारक व तआला जो क़ुर शरीफ़ में सख़्तु अल्फाज़नि में इरशाद आहे त जेको इंसान ॿिए जी गिला ऐं गीबत थो करे त सम्झ मोल भाउ जो गोश्त थो खाए, सम्झ मोल भाउ जो गोश्त थो खाए। त इन ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान मुबारक आहे त अल गीबत अशद्दु मिन ज़िना। गिला ऐं गीबत जेको आहे उहो ज़ना खां बि वधीक ख़तरनाक गुनाह आहे। ज़ना खां बि वधीक ख़तरनाक गुनाह आहे। छो त जेको इंसान ज़ना करे थो अलाह तबारक व तआला जे दरबार में सचे नीयत सां तौबा इस्तग़फ़ार करे थो त अलाह तबारक व तआला उनखे बख़्शे थो छॾे। ऐं जेकॾहिं इंसान ॿिए जी गिला ऐं गीबत थो करे, जेसि ताईं उहो न बख़्शींदुसि तेसि ताईं अलाह तबारक व तआला चए थो मां बि कोन बख़्शींदुमि।